हैदराबाद जे शागिर्दाणियुनि घुर कई आहे त ॿारड़ियुनि में पढ़ंदड़ शागिर्दाणियुनि खे बहितर तालीम ॾेई ॿाहिरि निकिरण जा मौक़ा फराहम कया वञनि। हैदराबाद जे ख़ानगी स्कूल तरफ़ां सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जे डॉक्टर नबी बख्श बलोच हाल में सालियानी तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब दौरान पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि में इनाम विराया विया। तक़रीब दौरान शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि परफॉर्मेंस जो मुज़ाहिरो कंदे टेबलोज़ पिणु पेश कया। तक़रीब में शरीक उस्तादनि वालिदैन ऐं शागिर्दाणियुनि चयो त असांजो इहो पैगाम आहे त जेके पंहिंजी छोकिरियुनि खे ॿाहिरि नथा कढनि त हो पंहिंजी छोकिरियुनि खे ॿाहिरि कढनि। छोकिरियुनि में टैलेंट घणो आहे, अगरि हो ॿाहिरि निकिरंदियूं पंहिंजो टैलेंट यूज़ कंदियूं, असांजो एतिरो ई पैगाम आहे। असां इलाही ख़ुशी फील कई आहे। छोड़ सां ही असांखे मौक़ो इलाही कॾहिं कॾहिं मिलंदो आहे। असां इहो चवंदासीं की हर कंहिं न्याणी खे ॾियणु घुरिजे इहो मौक़ो, पंहिंजे पाण पढ़नि लिखनि ऐं सभु कुझु करनि। जेतिरो मर्दनि खे हक़ आहे ओतिरो औरतुनि खे बि हक़ आहे। मां सम्झां थी त हर छोकिरी खे इहो मौक़ो ॾिनो वञे, घर में न विहारियो वञे। सिर्फ़ु घर जे कमनि लाइ छोकिरियूं न ॼायूं आहिनि ऐं छोकिरियुनि खे तालीम बराबरि ॾिनी वञे जीअं पुटनि खे बराबरि हक़ ॾिनो वेंदो आहे। ॿारनि खे जो ज़हन या उन्हनि खे इंटरटेन करण जे लाइ अहिड़ा फंक्शन ज़रूरी आहिनि जंहिंमें असांखे ॿार जी पढ़ाई सां गॾोगॾु ॿिया बि एक्टिविटीज़ आहिनि उहे ॻाल्हाइण या स्टेज ते अचणु, उन में जेका असां माना ॿियनि ख़ासि करे जेके शयूं थींदियूं अॻिते उनजे बारे में इंफॉर्मेशन लाइ अहिड़ा प्रोग्राम थियणु ज़रूरी आहिनि। इहे ॿारनि जे पढ़ाईअ जे लाइ बि ऐं ॿारनि जे एक्टिव हुजण जे लाइ, ॿार जे ज़हन खे फ्रेश रखण जे लाइ मुख़्तलिफ़ को करिकुलर एक्टिविटीज़ हुजणु खपनि। सदा सिंधुअ जी छोली मारवड़नि जी मिठड़ी ॿोली, गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा नारा। कैमरामैन शाहिद रिंद सां गॾु गुलाम फरीद लाखो, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।